राजू खालानी में तेल जे अघनि में वाध जे ख़िलाफ़ सुल्तानी वाह मोरीअ खां प्रेस क्लब राजू खालानी ताईं मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जे अॻवाननि तरफ़ां जनाज़ो खणी एहतिजाज मुज़ाहिरो कयो वियो आहे। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे राजू खालानी मां SK जो रिपोर्टर अब्दुल मन्नान जुड़े जो। जी अब्दुल मन्नान, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। मौजूद आहियूं ज़िले बदिन जे शहर राजो खंडाणी में। ये जेको पेट्रोल ऐं डीज़ल जो बम आवाम मथां किरायो वियो आहे, इन हवाले सां अॼु राजो खंडाणी में बि मोरी खां रैली कढी प्रेस क्लब ते एहतिजाज जो मुज़ाहिरो कयो वियो आहे। अचे थो उन हवाले सां अॼु आवाम सां ॻाल्हाईंदा। रहमान रहीम, असां चवंदासीं त वफ़ाक़ी हुकूमत खे ही जेको बि तेल जूं क़ीमतूं वधायूं अथसि उहे फिलफौर घटायूं वञनि, बसूरत दीगर ही एहतिजाज जा दायरा जेके आहिनि से वधाया वेंदा। सिंध में एहतिजाज है ऐं उहो एहतिजाज जेको आहे सो ईरान अमेरिका जी ऐं यहूदियुनि जी जेका जंग आहे उन जे सिलसिले में थियो आहे। छो जो असां ईअं नथा चऊं कि असां ईरान जे पारां उथिया आहियूं या यहूदियुनि जे पारां उथिया आहियूं, पर सबबु उहो आहे जो जिते ईरान ते ज़ुल्म थिए थो, यहूदी जे पारां ज़ुल्म थिए थो, उते असांजा मुस्लिम मुल्क ख़ामोश रहनि था। पोइ ईअं थिए थो जो तेल जी खोट थिए थी ऐं उहा तेल जी खोट जेका असां वटि न आहे पर हथरादू तेल जी खोट पैदा करे असांखे ॿुधायो थो वञे त असां बि हालत जंग में आहियूं ऐं हालत जंग में ज़ाहिर माण्हू रोडनि ते ईंदा एहतिजाज कंदा ऐं सुभाणे हुक्मरान जे गलनि में हथ हूंदा माण्हुनि जा ऐं पोइ हिननि जूं वर्दियूं कोन बची सघंदियूं। कई निठ वञी मुकारो कई, जीअं घणा बेदारो कई, निठ वञी मुकारो कई। वो सोचो हो तूं माण्हू थींदे अंतन में को काणू थींदे, रणकदी जो राणू थींदे, लोह लगी खां पोइ लाणू थींदे, घर न जे लाइ खाणू थींदे, खाक में सपनो सारो कई, निठ वञी मुकारो कई। हे फुजाणी हीअं विकाणी, कारे खाधई कीअं विकाणी, शोहरत ख़ातर शीअं विकाणी, अखियूं पोरे ईअं विकाणी, धगन ढोरन जीअं विकाणी, ढिकी ढिकी पोइ ढारो कई, निठ वञी मुकारो कई। धरती जो दर बान तू थियां, ज़ुल्म अॻियां ज़िबान थियां, कंध खपाए कुर्बान थियां, इश्क संदो अबमान थियां, एमक तो इंसान थियां, टाइम ॾिठई ना टारो कई, निठ वञी मुकारो कई, निठ वञी मुकारो कई। खनानी में तेल जे अघनि जे खिलाफ़ एहतिजाज थी रहियो आहे। हुकुमरान पारां जेको तेल जे अघनि में बेरामाना वाध कई वई आहे, असीं उनजी शक्ल में मज़म्मत कयूं था ऐं लानत था विझूं हुकुमरान ते जिन तेल जे अघनि में एतिरी वाध कई आहे जेकी आवाम जी बर्दाश्त तमामु घणी आहे। जंगूं हिकिड़े मुल्कनि में लॻल आहिनि, तेल जा अघ जेको तो ॿियनि में वधाए पिया आहिनि, एतिरा वधाए विया आहिनि जेके हद खां तमामु घणा आहिनि। असीं मुतालबो था करियूं हुकूमत खां तेल जा अघ कुझु घटाए वञनि, तमाम ते कुझु भार घटिजे, ही वॾो ज़ुल्म आहे हिकिड़ो ऐं मुतालबो था करियूं तेल जा अघ तमामु घटि कया वञनि। इहो माना दस्तूर लॻो पिया हिन अवाम जो अंदाज़ खां वधीक पेट्रोल चढ़ंदो वञे, ही अवाम अञा बि निकिरण लाइ तयारु कोन्हे। हारी जो मसइलो आहे, ज़मींदार जो मसइलो आहे, हिन मज़दूर जो मसइलो आहे, टैक्सी वारे जो मसइलो आहे, हर माण्हू जो मसइलो आहे। पर चंद माण्हू वीचारा अचनि पिया जेके एहतिजाज जमा कराइनि पिया। रोज़ रोज़ पेट्रोल असांजे मथां चढ़े पियो, रोज़ रोज़ असांजे पेट्रोल मथां चढ़े पियो, केरु निकिरण लाइ तयारु कोन्हे को एहतिजाज करण लाइ तयारु कोन्हे को। खुदाई ज़ातियो क़दम खणी चवां थो, ही अवाम ईअं तड़पंदी जी बर्मा में जेके माण्हू तड़पिया पिए उहे साॻियूं कम असां पाकिस्तान थींदा। कल्ह जे एहतिजाज जे करे 80 रुपया पेट्रोल लथो आहे, जे अॼु अञा ताईं एहतिजाज कंदासीं कंदो खुदा 150 रुपया लीटर पेट्रोल थी ईंदो। जी तव्हां अॻवाननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो चवणु आहे त पेट्रोल अघनि में वाध जो नोटिफिकेशन जल्द खां जल्द वापसी वरितो वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। कैमरा टीम सां गॾु अब्दुल मनान जुड़े जो, SK न्यूज़ राजो खंडाणी। महिरबानी तफ़सील खां आगाही ॾियण लाइ।